वज़ीर कल सिंध असम्बली में जेका स्पीच कई आहे त SSP DIG SHOs ये सभु हुनजा मातहत आहिनि, हुनजा ज़बरदस्त आहिनि। हिन ते छा था चओ त CSP ऑफिसरनि लाइ ऐं असम्बली फ्लोर ते वज़ीर जी हैसियत में वाकई महकमे जो सरबराह आहे ऐं जेको बि महकमे में जेके बि माण्हू आहिनि वज़ीर जे मातहत आहिनि हुनखे कोशिशि कोन्हे। CSP ऑफिसर्स खे घटि में घटि इहो ख़्यालु करणु खपे कि असां नंढा हूंदा हुआसीं CSP हॉस्पिटल ॾिठासीं 60s में 70s में उहो ग़लति हुकुम कंहिंजो बि कोन मञींदो। उहा हिकिड़ी ॿी कहानी आहे। ग़लति हुकुम CSP ऑफिसर्स जो कंहिं वज़ीरनि जो बि न मञणु खपे, कंहिंजो बि न मञणु खपे। हक़ ई सच जी ॻाल्हि करणु खपे ऐं अवाम खां इंसाफ़ करणु खपे। त जेसिताईं माथनि जी ॻाल्हि आहे उहा सही ॻाल्हि आहे। त पोइ बि जंहिं मां बि जंहिं महकमनि जो वज़ीर रहियो आहियां, ज़ाहिर आहे वज़ीर सरबराह हूंदो आहे महकमनि जो ऐं महकमे जा हर माण्हू हुनजा मातहत।